अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफां हिकु दफ़ो ॿीहर ईरान खे मुआहिदे लाइ 48 कलाकनि जो अल्टीमेटम मुआहिदो न थियो त ईरान ते क़यामत बर्पा करे छॾींदासीं। ईरान खे मुआहिदे लाइ ॾिनल डेडलाइन ख़तम थियण में बाक़ी 48 कलाक आहिनि। ईरान मुआहिदो न कयो त खेसि तबाही तरफ़ धिके छॾींदासीं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरानी हमलनि में तबाह थियल अमरीकी जहाज़ जो पायलट हथ न अची सघियो। ईरान तरफ़ां ॻोल्हा में मदद कंदड़नि खे $60,000 इनाम ॾियण जो ऐलान। ईरान जा ख़िते में अमरीकी फ़ौजी थाकनि ते क़ासिम, ख़ैबर टोड़ ऐं गुज़ैर मिज़ाइलनि सां हमला। कोहियत, बहरीन, गॾियल अरब इमारात, इसराइल में केतिरनि ई हंधनि खे निशानो बणायो वियो। ईरान अमरीकी इसराइली जहाज़नि खे नए दिफ़ाई निज़ाम सां निशानो बणाइण शुरू करे छॾियो। ईरानी बुनियादी ज़रूरतुनि जी शयुनि खे हुर्मुज़ जे सामूंडी लंघ मां गुज़ारण जी इजाज़त ॾेई छॾी। ईरान तरफ़ां पाकिस्तान जी टियाकड़ी हेठि ॻाल्हियुनि में शिरकत खां इनकार करण जी तरदीद। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त ईरान इस्लामाबाद में थियल ॻाल्हियुनि में शिरकत खां इनकार न कयो आहे। पाकिस्तान ख़िते में अमन लाइ किरदारु अदा करे रहियो आहे। ईरान मथां जंग बढ़ी वई आहे। मसइले जो हल क़ौमी मफ़ादनि तहत निकिरणु घुर्जे। अमरीकी मीडिया ते ईरान जे मौक़िफ़ खे ग़लति अंदाज़ में पेश कयो पियो वञे। ईरान रुॻो जंग जे मुस्तक़िल तौर ख़ात्मे जी शर्त ते ॻाल्हियूं चाहे थो। ताबकारी ख़ारिज थी त ईरान सां गॾु नार जे मुल्कनि में बि ज़िंदगियूं ख़तम थी वेंदियूं। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार तरफ़ां ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जे बयान जी तरदीद। संदसि चवणु आहे त हू ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़चीअ जी वज़ाहत जा थोराइत आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां मिनी बजट जी मशरूत तौर हिमायत करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए ग़रीबनि जी मदद कई वञे त मिनी बजट जी हिमायत कई वेंदी। जंग रुॻो ईरान ताईं महदूद न आहे। असर समूरे ख़िते में पखिड़िजी विया आहिनि। विच ओभर जी जंग समूरे ख़िते खे पंहिंजी वकड़ में आणे छॾींदे ईरान ख़िलाफ़ गैर क़ानूनी जंग शुरू कई वई। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जे अमरीका इसराइली हमले में शहादत जी मज़म्मत कई आहे। जंग कंहिं बि मसइले जो हल नाहे। पाकिस्तान ख़िते में अमन लाइ किरदारु अदा करे रहियो आहे। ईरान, शाम ऐं लबनान ते हमला कंदड़ सेहूनी ताक़तूं पाकिस्तान तरफ़ मेरी अखि खणी ॾिसी नथियूं सघनि। ॿारनि जी बचत ऐं ख़र्च घटाइण लाइ मार्केट जल्द बंदि करण ते स्टेक होल्डर सां सलाह मशवरा शुरू। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां मार्केट शाम 6 वॻे खां रात 8 वॻे बंदि करण जी तजवीज़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां मार्केट जल्द बंदि करण जे सिलसिले में ईंदड़ हफ़्ते इजलास तलब। सूबनि तरफ़ां तजवीज़ूं मिलण ते मार्केट 6 खां या 8 वॻे बंदि करण जो क़तई फ़ैसिलो थींदो। बहरान नाहे, अघ समूरी दुनिया में वधिया आहिनि। वज़ीर आज़म ऐं संदसि टीम ॾींहुं राति महिनत करे 129 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾिनी आहे। अता तारड़ तेल जे अघनि ते मुसलसल सब्सिडी ॾियणु मुमकिन नाहे। महांगो तेल ख़रीद करे सस्तो विकिरो कीअं थो करे सघिजे। मुस्तदिक मलिक तेल जे अघनि में इज़ाफ़े ते सियासत कंदड़नि खे पंहिंजे जीव में झाती पाए ॾिसणु घुर्जे। जंग सबबि तेल जे अघनि में टीण ते इज़ाफ़ो थियो आहे। तरक़ी कंदड़ मुल्कनि में शाम 6 खां राति 8 वॻे ताईं मार्केट खुलण जो को तासुर नाहे। एहसन इक़बाल पाकिस्तान IMF जे मुआहिदे ते अमल करे रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर जी कोशिशुनि सां तेल जी फ़रहामी में का बि रंडक नाहे। राणा सनाउल्लाह सिंध में बसनि, मिनी बसनि ऐं पिकअप्स खे
50,000 खां 1 लख रुपया सब्सिडी ॾियण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि हर महीने 1.72 अरब रुपयनि जी टारगेटेड सब्सिडी ॾियण बाबति आला सतही इजलास। सब्सिडी प्रोग्राम जारी करण लाइ तरीक़ेकार निज़ाम हिकमत अमली तयारु। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सब्सिडी प्रोग्राम पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में इज़ाफ़े जा असर घटि करण लाइ तयारु कयो वियो आहे। सब्सिडी ज़रिए बहिरान खां अॻु ऐं हाणोकी क़ीमतुनि विच में फ़र्क़ु पूरो कयो वेंदो। सब्सिडी प्रोग्राम तहत ट्रांसपोर्ट ऑपरेटरनि जा भाड़ा न वधाइण जी शर्त ते हर महीने माली मदद कई वेंदी। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ सिंध मुसलसल सरापा एहतिजाज। हैदराबाद, सख, लाड़कानी, मीरपुर ख़ासि नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में ॿिए ॾिहाड़ी बि मुज़ाहिरा ऐं धरना। शहरनि जो चवणु आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े सां महांगाई जो नओं तूफ़ान अची वियो आहे। हुक्मराननि पेट्रोल जा अघ वधाए जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो फ़ौरी तौर ते वापसि वठी रिलीफ फ़राहम कयो वञे। भारत फॉल्स फ्लैग ऑपरेशन की तैयारी करे रहियो आहे। ड्रामो कयो वियो त कलकत्ता ताईं पहुचाए मोटाईंदासीं। ख़िते में अमन अमान क़ाइमु थियणु घुर्जे। ॿाहिरि मुल्कनि विच में इतफ़ाक़ हुअणु ज़रूरी आहे। पाक फ़ौज भारत खे जंग में इबरत जोगी शिकस्त ॾिनी। पाकिस्तान ख़िते में अमन लाइ निहायत अहम किरदारु अदा करे रहियो आहे। बचाव वारो वज़ीर ख़्वाजा आसिफ़। सामूंडी फ़ौज जे सरबराह एडमिरल नवीद अशरफ जो चवणु आहे त सामूंडी फ़ौज वटि जदीद टेक्नोलॉजी ज़रिए दुश्मन जे थाकनि ऐं सामूंडी असासनि खे निशानो बणाइण जी मुकमल सलाहियत आहे। पाकिस्तान दुनिया जे अहम तरीन सामूंडी रस्तनि ते क़ाइमु आहे। सामूंडी सिक्योरिटी पहिरीं तरजीह आहे। क़ौमी मफ़ादनि जी हिफ़ाज़त ऐं सामूंडी वापारी रस्तनि खे महफ़ूज़ बणाइण लाइ ताक़तवर सामूंडी ताक़त वक़्त जी ज़रूरत आहे। हक़ जी जंग में सामूंडी फ़ौज भारतीय ॿेड़े विक्रांत खे ग़र्क़ करण जी मुकमल तयारी कई। पाकिस्तानी सामूंडी मफ़ादनि खे चैलेंज कंदड़ कंहिं बि अगराई जो भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। उत्तर वज़ीरिस्तान में मुदाख़लत दौरान मारिजी वियल 8 दहशतगर्दनि जी सुञाणप। 2 अफ़गान शहरी निकिता। 1 अप्रैल ते दत्ता खेल में सिक्योरिटी फोर्सिस जे कामयाब ऑपरेशन में 8 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जी अफ़गान शहरी तौर सुञाणप। दिफ़ाई माहिरनि जो चवणु आहे त अफ़गान रिजीम जे पाकिस्तान में दहशतगर्दी में मुलविस न हुअण जी ॻाल्हि दुरुस्त नाहे। अफ़गान तालिबान रिजीम अमुन ॻाल्हियुनि बहाने पाकिस्तान खां रिलीफ ऐं वक़्तु हासिल करे वापारी फ़ाइदो हासिल करण जी कोशिश करे रहिया आहिनि। IMF पाकिस्तान खे बिजलीअ ते 830 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾियण जी इजाज़त ॾेई छॾी। हुकूमत तवानाई शोबे में सब्सिडी 830 अरब रुपयनि ताईं महदूद करण लाइ तयारु। PPA जे बानी मुल्क जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 47वीं वरसी मल्हाई वई। गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में क़ुरान ख़ानियूं। अवामी हक़नि लाइ तारीख़ी किरदारु अदा करण ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे शानदार भेटा। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जी राय आहे त भुट्टो खे मुनसिफ़ाणो ट्रायल न मिलियो। शहीद भुट्टो केस में कानूनी घुर्जुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो। अदालती मुशाहिदो आहे त भुट्टो केस में अपील जो हक़ मुतासिर कयो वियो। 1973 जो आइन भुट्टे दौर जी वॾी कामयाबी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त आइन जी तयारी ऐं मंज़ूरीअ में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हाकारी किरदारु अदा कयो। मुल्की तरक़ी, ख़ुशहाली ऐं मज़बूत दिफ़ा में शहीद भुट्टो जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि। मीरपुर ख़ासि तालीमी बोर्ड मेगा करप्शन केस में वॾी अघ भराई। जाली सर्टिफिकेटनि ऐं मार्कुनि में वाद एवज़ 2.5 अरब रुपयनि जी ओगाड़ी जो इंकिशाफ। एंटी करप्शन खाते जांच मुकमल करे रिपोर्ट डायरेक्टर जनरल ॾांहुं मोकिले छॾी। केस दाख़िल करण जी सिफ़ारिश रिपोर्ट में चयो वियो आहे त मैट्रिक ऐं इंटर जा 2539 सर्टिफिकेट जारी करे फीस सर्टिफिकेट ते 5 खां 10 लख रुपयनि जी ओगाड़ी कई वई आहे।
फरारोही बिरादरी जो बासरन की ज़्यादतियुनि ख़िलाफ़ औरतुनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो ॻोठाणनि जो चवणु आहे त बासरन संदन घरनि ते कब्ज़ो करे वरितो आहे। हथियारबंद घरनि मां क़ीमती सामान बि भुरे विया आहिनि। पुलिस बासरन ख़िलाफ़ का बि कार्रवाई न करे रही आहे। पाकिस्तान सुपर लीग 11 में रावलपिंडी जी इस्लामाबाद यूनाइटेड ख़िलाफ़ बैटिंग। रावलपिंडी टीम शुरुआती ॿिनि मैचनि में कामयाबी हासिल न करे सघी।